अस्सलाम वालेकुम। अॼु सूमर जो ॾींहुं आहे 7 डिसंबर ऐं 11 थिया आहिनि। मां पंहिंजे व्लॉग जी इब्तिदा कयां थी। सभिनी खां पहिरियों त हिते हीअ पॉलिस्टर कढी रखी अथमि, इनखे मूंखे साफ़ु करिणो आहे। ऐं हितां मां हीअ वठी आई हुयमि पॉलिस्टर, पर मूंखे एॾी त ख़राबु शइ ॾिनी आहे, तव्हां ॾिसी सघो था त हिन में पॉलिस्टर घटि ऐं कपह घणी आहे, हद ई बेईमानी जी। ऐं मथां हिन में साम्हूं साफ़ु सुथरी, छो त उहो अंदरां विझी आयो दुकान मां, ॿोरी भरे आयो, ऐं हीअ हालत ई जेका शइ हिन मूंखे ॾिनी आहे, सो ॾाढी मूंखे चिड़ आहे, पर हाणे मां छा थी करे सघां। पर मूं सोचियो त पोइ बि ध्यानु त मूंखे करिणो न हूंदो आहे कुझु बि, त हिनखे हिते रखी हिन कुझु साफ़ु थी कयां, जेतिरी कपह मेरी हिन मां कढी सघंदमि उहो अलॻि करे उछलींदमि, पॉलिस्टर साफ़ु करे वरी वापसि हिन ॿोरीअ में भरे छॾींदमि। उन खां पोइ इहो कमु करे मूंखे वापसि ज़ाहिरी ॻाल्हि आहे सफ़ाई करणी पवंदी हितां जी, ऐं पोइ मां जेको आहे पंहिंजे प्लांट्स खे ॾींदमि पाणी। सो हीउ कमु करिणो आहे, इन करे फ़िलहालु पाणी नथी ॾियां। पहिरियों हीअ ख़ुश्क ज़मीन ते कमु करे वठां, ऐं हिननि खे हिकिड़ी स्टिक सां मां सटींदमि। असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त घर में कपह ईअं साफ़ु कराईंदियूं, खट ते विछाईंदियूं कपह, ऐं असां ॿार पोइ हिकिड़ी लकड़ हूंदा हुआ चेबुक काठीअ जा, उन सां असां उन्हनि खे सटींदा हुआसीं। पोइ जेको दज़ हूंदी या का मेर हूंदी उहा खट मां हेठि छणी वेंदी। हाणे हिते त मूं वटि खट न आहे, खट जे मथे, सो इहो फ़िलहालु मां हिते ई थी कमु कयां। सो मां वेठी आहियां कुर्सीअ ते, हाणे नंढी कुर्सी मुंहिंजी हमेशह फेवरेट आहे, जीअं स्टिक आहे मां वटि, हिनखे सटींदमि। ऐं उनखां पोइ हिन जे हेठां जेका बि कचिरो गंदगी धार थींदी, हीअ ॾिसो त हालत, छा कयां। ऐं बसि इहो सबक़ु सिखियमि त आईंदा पंहिंजे साम्हूं भराईंदमि, ऐं ॿियो त आईंदा हिन दुकान वारे खां मां बिल्कुलु बि न वठंदमि। सो बेईमानी जी हद, पैसा बि पंहिंजी मर्ज़ी जा था वठनि, ऐं कचिरो इहो भरे मूंखे उन ॾेई छॾियो आहे। सो मां हिनखे साफ़ु करे वापसि ॿोरी में बंदि कंदमि। पॉलिस्टर साफ़ु करे छॾी जेतिरी थी सघी, कुझु कचिरो निकितो, कुझु मेरी कपह कढी अलॻि कई, ऐं बहरहाल यूज़ कंदमि हिनखे। ऐं प्लांट्स खे पाणी ॾेई छॾियमि। अजीब सुकून आहे हिकिड़ो हिन टुकरे में मुंहिंजे, जंहिंजी हद न आहे। हालांकि फिज़ा लॻी पई आहे, ऐं हीअ वणनि जा सॼा गंजा था थींदा वञनि, ऐं बे इंतिहा पन किरनि था हिननि जा, पर पोइ बि हिकिड़ो मज़ो आहे, हिकिड़ो सुकून आहे हिन टुकरे में। हिनखे वॉश नथी करे सघां, छो त पाठे जो ठहियलु आहे, मां शेयर करे चुकी आहियां वीडियो। सो हिनखे केनी लाहे ऐं डस्टिंग करणी पवंदी हिनजी। हीअ बि मुंहिंजा सभु शेयर थियल आहिनि, कीअं ठाहिया अथमि। सो हाणे हलूं था अंदरि। हिननि जी थोरी घणी ख़िदमत कई अथमि, घणी कोन कई अथमि, थोरी कई अथमि, पर हाणे हलूं था अंदरि। ऐं ॾींहं खे सजायो कबो, इनशाला कुझु न कुझु त ज़रूरु कबो। 12 थिया आहिनि ऐं हाणे आहे मुंहिंजो ब्रंच टाइम, ऐं ब्रंच में मां खाईंदमि गजरूं, हमेशह वांगुरु। टाइम थियो आहे शाम जा 4:45। टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती, ऐं हाणे मथे कबट में हूंदा आहिनि असांजा बुक्स, त उतां मूंखे खपे थी डिक्शनरी, उर्दू डिक्शनरी मां कुझु लफ़्ज़ ॾिसणा आहिनि जेके ज़रूरी आहिनि। सो ऐं ॿियो बि कुझु सामान खपे, त इन करे सोचियमि त तव्हांखे बि थोरो सैर कराए वठां मथां जो। सो हलूं था मथे। सभिनी खां पहिरियों त मां टेरिस जो दरवाज़ो खोलियां, लाइट्स ॿारियां। हीअ असां अची विया आहियूं फर्स्ट फ्लोर ते। हीअ आहे टेरिस। बसि तड़पां थी शौक़ में, अनकरीब हिते जेको आहे मां कुझु न कुझु प्लांट्स वग़ैरह रखण वारी आहियां, मूंखां बर्दाश्त नथो थिए, इहो करिणो पवंदो मूंखे। हीअ आहे असांजो ख़ज़ानो, लाइब्रेरी जो कॉर्नर। सो हिते मूंखे कबट्स में कुझु कमु हो, कुझु शयूं खपनि, उहे खणा, ऐं पोइ डिक्शनरी मां कुझु लफ़्ज़ ॾिसंदमि। हीअ मुंहिंजा 3 दॿा, मुंहिंजो क्राफ्ट जो सॼो सामान हिन में पियल आहे। अलाए छा छा हूंदो आहे, बसि हर शइ जेका आहे मां हिन में वेंदी आहियां विझंदी। हिकिड़ो फ्रेम पियो हो मूं वटि वतल, इहो खयों अथमि, ऐं हिन में मुंहिंजो कुझु क्राफ्ट जो सामान आहे। ऐं सॼी उमिरि इहे डेन बिस्किट जा जेके दॿा हूंदा आहिनि असांजी सिलाई कढ़ाई में, अहिड़ियुनि शयुनि में कमु ईंदा आहिनि। सो हिन में मुंहिंजो कुझु क्राफ्ट जो सामान रखियलु आहे, खोलियां थी।
सो ही आहिनि मुंहिंजा किताब। मूंखे असल में डिक्शनरी पई खपे, फ़ेरोज़ुल लुग़ात, उर्दू जा कुझु लफ़्ज़ ॾिसणा हुआ। ऐं ही उनखां पोइ ॾिसो था, ही इंग्लिश डिक्शनरीज़ आहिनि ऐं हेठि सिंधी डिक्शनरीज़ ऐं कुझु ॿिया किताब बि। हितां 2-3 किताब अञा मां कढी वई आहियां, हेठि ई पिया आहिनि, उहे बि वापसि रखिणा आहिनि। हीउ पूरो जेको आहे सिंधी किताबनि जो सेक्शन आहे। मथे वारनि कबटनि में मिक्स आहिनि बुक्स, इंग्लिश, उर्दू, सिंधी हर तरह जा आहिनि। ऐं मथे वारनि कबटनि में अहिड़ा आहिनि जंहिंजी साइज़ नंढी वॾी आहे, उहे पूरा नथा अचनि। सो ही आहिनि असांजा किताब ऐं उन्हनि सां गॾु मुंहिंजियूं नंढी नंढियूं शयुनि जी कलेक्शन। ऐं हिते बि हीउ सॼो सिंधी किताबनि जो आहे, हितां खां हेठि ताईं। ऐं मूंखे बॉक्सिस जमा करण जो ॾाढो शौक़ु आहे। जॾहिं बि मां ज़िंदगी में ॾाढी सारी दॿियूं जमा कयूं आहिनि, हीअ सभु चीनी जूं आहिनि, सिरामिक जूं। ऐं उनखां अलावा ही बबुश्का डॉल्स, ही मुंहिंजूं गुॾियूं फेवरेट आहिनि। ही रशियन गुॾियूं आहिनि ऐं ही सभु खुलंदियूं आहिनि, बॉक्सिस वांगुरु आहिनि। ऐं नंढे में नंढी गुॾीअ जी साइज़ ॾिसो, ही मुंहिंजी आङुर जो पोर एतिरी। सो मां ही जमा कंदी आहियां, मूंखे जिते बि नज़र ईंदियूं आहिनि। हिते हिन में कुझु नयूं वरितल आहिनि ऐं कुझु सेकेंड हैंड मार्केट मां वरितल आहिनि। ऐं उनखां अलावा ही बि मुंहिंजो सिंधी किताबनि जो सेक्शन आहे सॼो। बॉक्स हिकिड़ो, वरी हिते वरी बॉक्सिस ऐं हल्की हल्की हिननि जे मथां डस्ट पइजी वई आहे, बंदि थियनि, लॉक आहिनि कबट, पोइ बि इहा हालत थी वञे। ही किताब ॾिसो त हिक ॿिए जे पोयां बि रखियल आहिनि, जेकड़ा साम्हूं आहिनि। अच्छा, जेके साम्हूं आहिनि उन्हनि जे साम्हूं स्पेस मूं न छॾी आहे, उहो फिक्स आहिनि। ऐं जेके अच्छा ओतिरी वरी उनजे पोयां किताब पिया आहिनि, तव्हां ॾिसंदव। ऐं हिते वरी अॻियां स्पेस छॾी आहे, त उन में मां पंहिंजूं कुझु नंढा नंढा ख़ूबसूरत मुंहिंजा डेकोरेशन पीसिस। उनखां पोइ हिते उर्दू किताबनि जो सेक्शन आहे। हिते हिन में तव्हांखे सभु उर्दू बुक्स नज़र ईंदा। हीअ असांजी कलेक्शन, केटल्स। ऐं हिते वरी बॉक्सिस, ही सॼा जेके आहिनि मेटल जा बॉक्सिस आहिनि। ही 3 जेके बॉक्स आहिनि, हिननि जे ढक में सिपी आहे, शेल, सी शेल्स विधल आहिनि, उन्हनि जे मथां पेंटिंग थियल आहे। त मूंखे ॾाढा वणिया, ॾाढा हसीन। ही बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुंहिंजा बॉक्सिस। उनखां पोइ हिते ही बि किताब उर्दू जा आहिनि सॼा, सॼो सेक्शन उर्दू जो आहे। ऐं वरी हिते कुझु डिफरेंट टाइप जा बॉक्सिस। सो बसि प्यार आहे मूंखे पंहिंजी शयुनि सां, पंहिंजी कलेक्शन सां, पंहिंजी किताबनि सां। ऐं मां उन्हनि खे एॾे आराम सां रखंदी बि आहियां। ऐं हाणे मां वेट थी कयां, जनवरी में सुगंध ईंदी त उन सां गॾिजी मां हिन कबट जी सफ़ाई कंदमि। सुराण खे इलाही कमु हूंदो आहे किचन जो, ऐं अकेले में मुंहिंजो वसु न आहे। बाक़ी ॿई ॿार जेको मुंहिंजो पुटु ऐं नुंहुं, उहे त वांदा ई न हूंदा आहिनि कॾहिं बि। त उन्हनि खे हाणे मां छा चवां, सुबुह वञनि ऐं सिज लथे खां पोइ ईंदा आहिनि। ऐं हीअ सॼो जेका आहिनि 2 खाना, 2 शेल्फ जेके तव्हां ॾिसो था, इहे इंग्लिश बुक्स जा आहिनि। हीअ पिक्चर मुंहिंजी आहे स्टूडेंट सां गॾु। लास्ट डे हुयो मुंहिंजे स्कूल में, त पार्टी कई हुई स्कूल वारनि मुंहिंजी। ऐं मां सेंट बोनावेंचर जी हिस्ट्री में वाहिद टीचर आहियां जंहिंजी का पार्टी कई वई, अलविदाई। हीअ फ्रेम एम्ब्रॉयडरी तव्हां ॾिसंदव, सुगन जी एम्ब्रॉयडरी आहे। ऐं हीअ 2 फ्रेम सुगन जे टीचर, इंतिहाई लाइक़ु क़ाबिल उस्ताद सरयावर अली काज़मी सुगंध खे इहे 2 फ्रेम गिफ्ट ॾिना, जॾहिं उहे ॿाहिरि मुल्क कंहिं टूर ते विया त इहे वठी आया। हीअ नंढिड़ो टी सेट, इहो मुंहिंजी प्यारी मुंहिंजी भाइटी ईशल मूंखे ॾिनो हो, जंहिंजी मां तव्हांखे पेंटिंग बि ॾेखारे चुकी आहियां, दरवेश वारी, उहा बि उन ॾिनी। हीअ टी सेट बि मूंखे उन ॾिनो हो। बुक्स पोयां तव्हां ॾिसो था, वरी ही केटल्स आहिनि, वरी हिते बॉक्सिस आहिनि। ऐं हिननि जे ढकनि में जेके नगीना मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, हिन में शेल्स आहिनि, सिपिन जी हिन में थियल आहे फिलिंग, नंढी नंढी शयूं आहिनि बेशुमार। ऐं इन खां अलावा ही बि मग मूंखे हिकिड़ी स्टूडेंट ॾिनो हो लास्ट डे उन पार्टी में, प्रिंट कराए। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अहिड़ियूं शयूं यूज़ न कबियूं आहिनि। हे ज़िंदगीअ जा यादगार आहिनि, ही इज़तूं ऐं मान ऐं शान आहिनि। ऐं हीअ सिलाई मशीन हिकिड़ी मूंखे गिफ्ट में मिलियल आहे, हिकिड़ी हीअ मां पाण वरिती। ऐं हीअ कैंडल्स मुंहिंजियूं ॾाढियूं फेवरेट आहिनि, पर छा कजे, हाणे ॿारींदमि न, इहे त सफ़ा न ॿारींदमि। हीअ 3 आहिनि असां वटि कैंडल्स। बुक फेयर में वियासीं हिकिड़े में, मुंहिंजे हस्बैंड 2 पुटनि खे बि हिकिड़ी हिकिड़ी कैंडल वठी ॾिनी, ऐं हिकिड़ी जेका विच वारी आहे उहा मूंखे वठी ॾिनी। सो इहे बि असां न ॿारींदा आहियूं, इहे बि असांजी यादूं आहिनि। उहा हाणे कोन्हे,
बसि हुन यादूं हिन सां वटि। ऐं हेठि बि तव्हां यकीन कयो त हीअ भरियल आहिनि, हिन में ही सॼा एल्बम्स आहिनि, ही फ़ोटोज़ हिननि में अंदरि ताईं। ऐं हिन में बि कुझु अहिड़ा रैंडम बुक्स आहिनि जेके के पुराणा आहिनि, किन खे रिपेयर कराइणी आहे। हेठि जेका आहे पूरी कलेक्शन आहे, एल्बम्स आहिनि स्टैम्प्स सां, स्टैम्प कलेक्ट कंदो मुंहिंजो हस्बैंड। असां पंहिंजे ॿारनि खे ईअं पढ़ायो आहे। ही आहिनि कार्ड्स, फ्लैश कार्ड्स जेके असां हुननि खे ॿारनि खे वर्ड सेखारींदासीं, हाणे राजिया जे कमु ईंदा इहे इनशाअल्लाह। सो मां चयमि त आई आहियां त थोरो तव्हां सां इहो बि शेयर करे वठां। हीअ टोटल मुंहिंजो लाउंज, हिन लाउंज ते बि मुंहिंजी पूरी वीडियो ठहियलु आहे हिकिड़ी। ऐं हीअ आहिनि असांजूं नंढड़ियूं नंढड़ियूं कामयाबियूं, मुंहिंजे ॿारनि जूं जेके कामयाबियूं आहिनि उहे असल में मुंहिंजूं कामयाबियूं। सो हाणे हलूं था हेठि। मुंहिंजे ख़्याल में इहो हितां जे लाइ इहो एतिरो काफ़ी आहे। ऐं बसि मूंखे हर हाल में हीउ कबट ठाराइणो हो ऐं मां ठाराए रहियसि। अल्हम्दुलिल्लाह अलाह जी मदद हुई, न त ऐं ठीकु ठाकु महांगो पियो मूंखे उन महिल, पर मां चयो त मां 2 कम ॿिया छॾे ॾींदमि, पंहिंजी ज़रूरत छॾे ॾींदमि, पर हीअ मां किताबनि खे ईअं सेफ ऐं सुहिणे नमूने सां रखंदसि। हिन पासे हिकिड़ो मुंहिंजो ई डेकोरेट थियल आईनो लॻियल आहे, हेठि बि नंढी नंढी कलेक्शन आहे, हालात जूं शयूं डिफरेंट। इहो सॼो मुंहिंजो जेको आहे शेयर कयल आहे। अॼु जो ॾींहुं बि तक़रीबन गुज़री वियो आहे, छो त हाणे 5:15 था थियनि ऐं उनखां पोइ सिजल हंधि देरि नथी लॻे, पोइ राति जी मानी पचाइणी आहे, ईअं जेको आहे टाइम गुज़रंदो थो वञे। ऐं सुबुह जो सॼे ॾींहं में कुझु ख़ासि क्रिएटिव न करे सघियमि। मंझंदि जो कुझु टाइम बिजली बि हली वई, 1 बजे खनि, उन टाइम में जेको आहे लंच बि ठाहियो, खाधो पीतो ऐं नमाज़ पढ़ी, उहो टाइम उन में गुज़री वियो। ऐं निंड मानी जेका आहे मंझंदि जी मुंहिंजे लाइ निंड जूं गोरी, बल्कि निंड जूं 2 गोरियूं, त उहो थोरी देरि जे लाइ लेटी बि पयमि। ऐं ईअं कुझु ॾींहुं जेको आहे थोरो सुस्तीअ में, ऐं जेको लेटी पवंदी आहियां मां उहो बि सुम्हंदी न आहियां मां, उन में बि मां बुक पढ़ंदी आहियां, या मां वीडियोज़ ॾिसंदी आहियां जेके मुंहिंजूं सेव थियल हूंदियूं आहिनि, या वरी मैसेजिस जा जवाब ॾियणा हूंदा आहिनि, कमेंट्स जा जवाब ॾियणा हूंदा आहिनि, त उहो कमु हलंदो रहंदो आहे। पोइ खणी फिज़िकली घणो कमु न थींदो आहे, त मेंटली जेको आहे कमु उहो पियो थींदो हूंदो आहे। त इहो थियो। ऐं मथे वियमि जेको त मूं सोचियो तव्हां सां शेयर कयां। मुंहिंजी हिन जी वीडियो बिल्कुलु मौजूदु आहे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते, त पर उन महिल मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजा तमामु घटि सब्सक्राइबर्स हुया। उन महिल मुंहिंजा 550 सब्सक्राइबर्स हुया जॾहिं मां इहा वीडियो ठाही हुई, ऐं अॼु माशाल्लाह 4,500 थी विया आहिनि। त अलाह जो करम आहे, माण्हू पसंदि था कनि मुंहिंजे कम खे। तव्हां सभु जेके मूंखे एप्रिशिएट कयो था, हौसलो वधंदो थो वञे। तव्हांजो जीअं तादाद वधंदो थो वञे, तीअं मुंहिंजो हौसलो वधंदो थो वञे। सो इहो कम जो सिलसिलो जारी आहे। ऐं अॼु मथां जेको मां बॉक्स ऐं फ्रेम लाहे आई आहियां, सुभाणे मां हिकिड़ो ज़बरदस्त क्राफ्ट जी वीडियो ठाहिण वारी आहियां इनशाअल्लाह। ऐं अलाह चाहियो त, न त कॾहिं कॾहिं असां प्लान कंदा आहियूं पर थींदो कोन्हे। सो ॾिसां थी त अॻियां अञा छा छा थो करे सघिजे। ऐं अॼु जी टिप तव्हांखे ॾींदी हलां त इहा हिकिड़ी त कॉमन शइ आहे, सभिनी खे ख़बर हूंदी त जॾहिं बि खाधे में लूणु घणो थी वेंदो आहे त असां अटे जो हिकिड़ो पेड़ो ठाहे विझंदा आहियूं, चांवर हुजनि या ॿोड़ हुजे, त रस वारे ॿोड़ में इहो करे थो सघिजे। ऐं चांवरनि में बि अटे जो पेड़ो तॾहिं विझी था सघूं जॾहिं अञा हुन में पाणी हुजे, ऐं तव्हां चखी वठो त हुन में लूणु घणो आहे, त पोइ तव्हां हुन में अटे जो पेड़ो विधो त उहो जज़्ब करे वेंदो आहे लूण खे। ठीकु आहे। पर जेकॾहिं मिर्च घणा पइजी वञनि ॿोड़ में, ठीकु आहे, हाणे ॿोड़ चाहे ख़ुश्क भुॻल हुजे चाहे रस वारो हुजे, जहिड़ो बि ॿोड़ हुजे, जेकॾहिं उन में मिर्च घणा पइजी वञनि त तव्हां जंहिं गिह में या जंहिं तेल में उहो पचायो आहे, त उहो गिह या तेल हुन में एक्स्ट्रा इलाही सारो विझो। हिकिड़ी कुपी भरे हिकिड़ो अधु कोप जेतिरो एक्स्ट्रा विझो, उनखे पचण ॾियो, पचंदो रहे। ऐं जॾहिं तव्हांजो ॿोड़ तयारु थी वञे त उहो सॼो गिह जेको आहे या तेल उतारे करे मथां तव्हां कढी छॾियो, उहो तव्हांजो ज़्यान कोन थींदो। ऐं उहो जेतिरो तव्हां गिह या तेल कढंदो, उन सां गॾु मिर्च बि उहे ॿोड़ मां निकिरी वेंदा। त इहो ॿोड़ जे लाइ आहे। बाक़ी हाणे चांवरनि में पइजी विया या कुझु थियो त पोइ त मुश्किल आहे, उन मां नथा कढी सघिजनि। त इहा हुई अॼु जी टिप, जेका लूण जी सभिनी खे मोस्टली ख़बर आहे, मे बी या मिर्चनि वारी बि कंहिंखे ख़बर हुजे, पर मुंहिंजे तरफ़ां इहा अॼु जी टिप हुई। हीअ मूं कढी आहे पंहिंजी रेसिपी डायरी, मुंहिंजी भेण खे तरकीब पई खपे, त उहे मुंहिंजूं हिन में लिखियल आहिनि, त मूं सोचियो त तव्हां सां बि हीअ शेयर कयां, छो त मूं सभिनी तरकीबनि जूं अञा वीडियोज़ न ठाहियूं आहिनि, अञा काफ़ी सारियूं रहनि थियूं, त हिन में लिखियल आहिनि। ऐं हीअ ॾिसो त हीअ 4 सूती ते क्रॉस स्टिच सां मां पंहिंजो रेसिपी डायरी जो कवर भरियो हुयो, भरे सिबी पोइ मां हिन खे चाढ़ियो आहे।
ऐं पोइ हीअ थियो जो हीअ मेरो पियो थी वञे, ज़ाहिर कलर बि लाइट आहे ऐं ईअं कबटनि में ॾिसो था रखे रखे मिटी थी पइजी वञे, त पोइ वरी मां हिन जे मथां प्लास्टिक कवर बि चाढ़े छॾियो। सो हाणे बहाने सां जीअं निकिती आहे त मूं चयो इहा तव्हां सां बि शेयर कयां, त ईअं बि करे थो सघिजे। इहा आहे मुंहिंजी रेसिपी डायरी ऐं तक़रीबन सभई तरकीबूं मुंहिंजूं लिखियल आहिनि सिंधी, उर्दू, अंग्रेज़ीअ में। अंग्रेज़ी में त एका दुका हूंदियूं, सिंधी ऐं उर्दू, सिंधीअ में घणियूं आहिनि। हीअ ॾिसो कंहिं बैंक जी डायरी आहे, इलाही पुराणे ज़माने जी, जॾहिं तारीख़ कोई 1 साल जो हूंदो तॾहिं खां वठी हिन डायरी खे मूं मेंटेन कयो। शुरू में त मां हिन में इंडेक्स बि ठाहियो हो, पोइ मां थकिजी पियमि इंडेक्स मां, पोइ मूं छॾे ॾिनो। अच्छा, हीअ स्टिकर्स हिन में पहिरियों न लॻल हुया, जॾहिं मां डायरी हीअ मेंटेन पई कयां तॾहिं हिन में स्टिकर्स न लॻल हुया। पोइ आस्ते आस्ते जीअं मां ॿारनि जे लाइ स्कूल जे लाइ स्टिकर्स वठणु लॻमि ऐं मूंखे पंहिंजे हिसाब जा बि नज़र आया, त वठी उहे मां हिन में जेको आहे लॻाया। जीअं हिते चाइनीज़ झींगनि जी तरकीब आहे, त हेठि वरी झींगा हया आहिनि। सो ईअं ई हीअ मुंहिंजी ॾाढी प्यारी डायरी आहे। हिन में इलाही उर्दू में आहिनि, इलाही सिंधीअ में आहिनि ऐं एका दुका के अंग्रेज़ीअ में बि आहिनि। छो त हीअ जेके तरकीबूं आहिनि इहे तक़रीबन सभु मां अख़बार ख़वातीन मां लिखियूं हुयूं। उनखां पोइ कोकब ख्वाजा प्रोग्राम सेखारींदी हुई, कुकिंग प्रोग्राम में टीवीअ ते, उहे मुंहिंजूं नोट कयल आहिनि। त जीअं जीअं मतिलबु वधंदी थियूं वञनि तरकीबूं ऐं जीअं जीअं उन्हनि जा नाला आहिनि उन हिसाब सां मां कोशिशि करे वरी इन्हनि ते स्टिकर्स बि आहिनि। अच्छा, इहे त लिखियल आहिनि शुरू में, वरी पोइ जॾहिं मैगज़ीन्स में अचणु लॻियूं खाधनि जूं तरकीबूं, त उहे वरी मां इन्हनि मां कटे पेपर्स बि चिंबड़ाया आहिनि। ऐं हीअ तव्हां ॾिसंदो हिन ते पेंसिल जा लीका आहिनि। इहो मुंहिंजो तारीख़ 1.5-2 सालनि जो, त उन जा लीका पातल आहिनि, त मां मिटाया न आहिनि। हालांकि पेंसिल जा आहिनि, मां चाहियां त मिटिजी बि वञनि, पर मां न मिटाईंदमि। हीअ आहे मुंहिंजी रेसिपीज़ जी डायरी, जंहिंखे मूं डेकोरेट बि कयो आहे। ऐं उन सां गॾु हेॾे जीअं बादाम कोरमा लिखियो पियो आहे, त वरी बादामनि जा स्टिकर मिलिया, त वरी हिते बि हयामांसि, मथे बि हयामांसि, यानी बिल्कुलु ॿारनि वांगुरु। जॾहिं स्टिकर्स यकीन कयो मां ॾिठमि ऐं मूंखे वणणु लॻा, त मां वठंदी रहियमि, त मां एॾी ख़ुशि पई थियां जीअं को नंढो ॿारु ख़ुशि थींदो हुजे। ऐं हिन डायरी जी बि मुंहिंजी वीडियो ठहियलु आहे। हीअ तरकीबूं मुख़्तलिफ़ मैगज़ीन्स मां फाड़ियल कटियल, ऐं जेके टीवीअ तां ॾिठियूं उहे मां पंहिंजो लिखी छॾियूं आहिनि हिन में। ऐं जेके अख़बार ख़वातीन जो पनो हूंदो न, उहो फुल साइज़ वॾो पनो हूंदो, त उहो संभाले न पियो सघिजे, त उहे बि मां जेके तरकीबूं आहिनि सभु लिखी रखियूं आहिनि। सो हीअ आहे मुंहिंजी रेसिपीज़ जी डायरी। सो ईअं बि मेंटेन करे सघो था। वरी हे मसाला टीवी जॾहिं आयो, त उन तां जेके जेके मूंखे वणनि पियूं, त जीअं हीअ चिकन लॉलीपॉप्स गुलज़ार जी रेसिपी आहे, पिज़्ज़ा पॉकेट्स गुलज़ार जी आहे, ऐं चिकन मसाला बॉल्स या गुलज़ार जी आहे। त वरी इहे उतां टीवीअ तां जेके नोट पई कयां उहे लिखंदी पई वञा। ऐं उन सां गॾु शीरिन अनवर जी चीज़ी चॉप्स, उन्हनि जा शेफ़्स जा नाला बि लिखिया अथमि। ठीकु आहे। सो इहो आहे मुंहिंजी डायरी जो सिलसिलो। ऐं हीअ मुख़्तलिफ़ माण्हुनि वटां या स्कूल जी लाइब्रेरी में जेके ईंदा हुआ मैगज़ीन्स वीकली, पोइ उन्हनि मां काई शइ मूंखे वणंदी त मां फ़ोटो कॉपी कराए उहा रखंदी हुअमि। सो हीअ ॾिसो न, मज़े जूं तरकीबूं आहिनि ॾाढियूं। ऐं मां सभिनीनि जूं अञा वीडियोज़ बि न ठाहियूं आहिनि। वीडियोज़ घणो कर मां उन्हनि जूं ठाहियूं जेके असां पाण घर में रेगुलर पचाईंदा रहंदा आहियूं। सो हीअ डायरी जो मुंहिंजो हाल आहे। मूंखे ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं लॻी। ऐं हिन जे आख़िर में बि ॾिसो आर्टिकल्स बि हया आहिनि। प्रेशर कुकर जानता है वक़्तु कीमती है। ठीकु आहे। सो मां हालांकि कॾहिं बि प्रेशर कुकर ज़िंदगी में यूज़ न कयां, रखो मां वठंदमि। ऐं हिन में टिप आहे त गोश्त को किस तरह महफ़ूज़ रखे, ख़ासि करे जीअं क़ुर्बानीअ जो गोश्त आहे। पर तव्हां यकीन कयो मां क़ुर्बानीअ जो गोश्त जमा न कंदी आहियां। असां कोशिशि कंदा आहियूं हफ़्तो 2 हफ़्ता वधि में वधि खाई खपाए, बाक़ी विरहाए छॾींदा आहियूं। सो अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं उअं ई खाराए थो पियो। त हीअ आहे मुंहिंजी डायरी ऐं तव्हांजे रिस्पॉन्स जो मूंखे इंतज़ारु रहंदो त हीअ तव्हांखे कीअं थी लॻे। सांझी नमाज़ पढ़ी छॾी आहे। सो हिते सुरहाणे हे बसर टमाटा कटे वई आहे, अदरक थूम हिन में मां विझी छॾी हुई थोरी देरि पहिरीं। ऐं मच्छी कढी रखी आहे। पटाटा हे मेरा हुया, जीअं त नवां पटाटा आहिनि, इलाही गप लॻियल अथनि, त हुनखे भिॼायो थो हाणे धोईंदमि। त मां मच्छी ऐं पटाटनि बसरनि जो बोड़ थी ठाहियां। इहो मुंहिंजो आहे डिनर। सो हाणे हिन नंढड़े व्लॉग मां तव्हांखां मोकिलाईंदसि। इजाज़त ॾिजो मूंखे। इनशाला अलाह चाहियो त वरी सुभाणे मिलंदासीं ऐं क्राफ्ट जी हिकिड़ी सुठी वीडियो ठाहींदमि। हिकिड़ो सुहिणो ऐं हिकिड़ो अनोखो क्राफ्ट तव्हांजे लाइ हूंदो,
उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। सो मोकिलायूं था, सुभाणे वरी गॾु आहियूं इनशाला। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह वाही।